वतन। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो खां ख़बर ॾींदा हलूं त सामारो में पाक फ़ौज जे हक़ में ऐं भारत जारियत ख़िलाफ़ मेरी पहचान पाकिस्तान जे अॻुवाण असद इक़बाल जट, मुइज़ क़ाइम खानी, PSP जे अॻुवाण बिलाल जान क़ाइम खानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में क़ौमी परचम खणी समें माण्हुनि मोटरसाइकिलनि ऐं गाॾियुनि ते मुश्तमिल वॾी रैली कढी शहर जो गिश्त करे प्रेस क्लब अॻियां धरणो हणी भारतीय फ़ौज ऐं मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाण ज़िले अशरत ज़कात जे चेयरमैन पीर वलीउल्लाह जान सरंदी ऐं ॿियनि चयो त असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं, मुल्क लाइ जान कुर्बान कंदासीं। हिन चयो त भारत कश्मीरनि ते ऐं पाकिस्तानी हदद में हमला करे बेगुनाह इंसान जानियुनि जो बिला जवाज़ क़त्ल आम करे बैरुल क़ौमी कानून जी ख़िलाफ़ वर्जी करे रहियो आहे। हिननि अक़वाम मुतहिदा खां भारतीय जारियत जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।